सिंधु माथिरी जी सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे हवाले सां रुखसदी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण बलूचिस्तान में मिलियल सिंधु माथिरी जे माॻ बालाकोट बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। बालाकोट जा क़दीम आसार आगाटी सिंध ऐं मौजूदा बलूचिस्तान जे ज़िले लसबेले में सोनमयाणी बंदर वेझो हब नदी जे किनारे ते मिलिया आहिनि। हिन बाग़ जी खोटराई जी रिथा क़दीम आसारनि जे माहिर जॉर्ज एफ डेल्स कैलिफोर्निया यूनिवर्सिटी जे हथ हेठि तयारु कई। 1996 में हिन बाग़ ते चोख चकास जो कमु शुरू थियो। खोटराईअ दौरान हितां भितियुनि ऐं कमरनि जे फ़र्श जा आसार मिलिया आहिनि। हिन माॻ मां केतिराई अहिड़ा कमरा मिलिया आहिनि जिन में सिरुनि ऐं पथरनि जूं नालियूं ऐं सही सालिम हालत में मर्तबान मिलिया आहिनि। माॻ जे उलंदे हिसे ते केतिरियूं ऊचियूं दीवारूं मिलियूं आहिनि जिन खे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन जूं इमारतूं सॾे सघिजे थो। हितां वॾे तइदाद में मिटीअ जा बर्तन मिलिया आहिनि। मिटीअ जूं मोहरूं तयारु करण जी हिकु भट्ठी बि मिली आहे जेका अञा चङे नमूने सही सालिम मौजूदु आहे। इन वॾी भट्ठीअ जे भरिसां केतिरियूं नंढियूं नंढियूं भट्ठियूं बि मिलियूं आहिनि जिन मां ॾांदनि जा मुजस्मा मिलिया आहिनि। क़दीम आसारनि जे माहिरनि खे हितां कोडनि सिपियुनि गूंगनि जा ठहियल आराइशी ज़ेवर ऐं ॿियो सामान मिलियो आहे। बालाकोट जी वॾी सनअत सिप ऐं कोडनि जूं ठहियल चूड़ियूं आहिनि जेकी औरतुनि लाइ ज़ेवर तौरु इस्तेमालु थींदियूं हुयूं। हितां जे रहवासियुनि जो वापारु अहम धंधो हुयो ऐं माहीगिरी जे फ़न खां पिणु वाक़ुफ़ु हुआ। उन करे ॿेड़ियूं ठाहिण जे हुनर में माहिर हुया। हू पंहिंजे ॿेड़ियुनि खे हकाले न सिर्फ़ु समुंड रस्ते ईरान ऐं नार में पहुचंदा हुआ पर उनखां अॻिते मिस्र ताईं सफ़र कंदा हुआ। महिरबानी।